नाज़रीन, जाती वेझो बरसाती ॿोॾि जो शिकार थियल जोगी कबीलो वाहुर न थियण सबबि फाकाकशीअ जो शिकार थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर महताब शाह मूजिबि मुरलीअ जी लहरुनि ते नांग नचाए माण्हुनि जे मुंहं ते मुर्कूं विखेरींदड़ जोगी कबीलो मौजूदा हालतुनि में बुखूं काटण ते मजबूर आहे। सभिनी वसीलनि खां वांझल ही जोगी कबीलो जेको पंहिंजे बचनि जे पेट जी पुराई लाइ सिज उभरण सां ई गोदड़ी कुल्हे में विझी हथ में कुश्तो मुरली नांग ऐं ढारो खणी राॼनि भाॻनि शहरनि में निकिरी माण्हुनि जा रूह रिझाए पेट गुज़र कंदो हुयो, पर वधंदड़ महांगाई ऐं बरसाती ॿोॾि हिन कबीले खे बि फाकाकशी ते मजबूर करे छॾियो आहे। जोगिन SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे घुर कई त संदनि सहायता करे बुखनि खां बचायो वञे।